पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे पीढ़ी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ड्रामे ॾिसंदड़नि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु ज़बरदस्त अपडेट अची चुकी आहे जेका तव्हांखे ॿुधाईंदासीं हिकु हिकु पॉइंट। छो त पंहिंजा ड्रामे में हाणे चाकर ख़ान फाथो आहे। चाकर ख़ान जे हथां क़ासिम निकिरी चुको आहे। हाणे कंहिंखे कीअं ॿुधाए, जाबिर खे छा चवे तुंहिंजो भाउ किथे आहे, सिकू खे कीअं चवे त तुंहिंजे भाउ जो क़ातिल किथे आहे। ऐं हाणे हिन खे सम्झ में नथी अचे तॾहिं सांवल ते ज़ोर रखियो अथई राति कीअं बि करे क़ासिम खे पकड़े अच। सांवल वाइदो बि ॾिनो आहे, ॾिसूं त हाणे सांवल केतिरो कामयाबु थिए थो। छो त सांवल पाण परेशान आहे त हाणे छा कयां, अगरि इहो कमु मन कयो त पोइ चाकर ख़ान मूं ते यकीन न कंदो, चवंदो हीउ त बेकार माण्हू आहे। इन जे करे हुनखे पंहिंजी वफ़ादारी साबित करण जे लाइ कीअं बि करे क़ासिम खे हथीको करिणो आहे। ऐं होॾां जाबिर इन क़तल जो रुख अलॻि फिरणु चाहे थो फ़ैसिले जो, जंहिंमें चाकर ख़ान सिधी ॻाल्हि कई, तूं इहो टीं धुर ॾे छो थो मसइलो फेरी, छा मां ॿार मोकिलियो थो थी, क़ातिल तुंहिंजो भाउ ई आहे। ऐं सिकू खे बि कुझु न कुझु जेको आहे जाबिरो मुतमइन करे वियो आहे त तुंहिंजो भाउ बेक़सूर आहे, मुंहिंजो भाउ मथां क़ातिल ॿियो को हुजे, असांखे पाण में सौटनि खे वेड़ाए रहियो आहे। सिकू बि कुझु न कुझु मुतमइन थी वियो आहे। दोस्तों वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी त शायदि कोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।